मां ग़रीब आहियां, ख़ुदा कसम मां मुंहिंजे घर में 1 किलो अटो बि कोन्हे, न कोई चांवर आहे। बसि हिकिड़ो मां जो कमायां थो, पुटु मुंहिंजो बि कंहिं कमकार जो बि न आहे। हिकिड़ो मां जो सही अके हलायां थो पियो। साईं खे अॻे बि अर्ज़ु कयो वीचारो मूंखे नलको हणाए ॾिनो, हाणे बि साईं खे मां फ़ोन कयो, साईं हाणे ईद खां मूं वटि कुझु बि कोन्हे को, मुंहिंजी मदद कयो ख़ुदा वास्ते। क़स्म ते ॻाल्हि आहे त मुंहिंजे घर में न 2 किलो अटो आहे, न 2 किलो चांवर आहे। रोज़ु कमायां थो, रोज़ु खावां थो। बसि महिरबानी करे मुंहिंजी मदद कई वञे, बसि ख़ुदा वास्ते। असांजो हाल कोन्हे साईं, मां साईं खे अर्ज़ु कयो, अॻे बि साईं खे महिरबानी कई, नलको वीचारा हाणे। ही दुनिया फ़ानी आहे, हिते केरु न रहणो आहे, बाक़ी रहंदी ॻाल्हि आहे जेका तूं हितड़े छॾे वञे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मज़लूम सॾु अज़हर गोपांग। दोस्तो जीअं त अॼु मौजूदु आहियां घटड़ जे शहर में मौजूदु आहियां, कंबर खां तक़रीबन 6 किलोमीटर जे फ़ासिले ते। हींअर राति जो टाइम आहे माशाल्लाह, छो जो सुभाणे ईद आहे ऐं अॼु असांखे हिते अचिणो पियो। चाचे वारा काफ़ी ॾींहंनि खां वठी वीचारा मिसकिन हुया जेके चवनि पिया त असांखे ईद करायो। सो ही तमामु हिकिड़ा ग़रीब मिसकिन आहिनि। जॾहिं हाणे असीं पहुता हुआसीं त चाचे जो इहो ई बयानु आहे। हाणे असां ॿुधोसीं त चयो मुंहिंजे घर में 2 किलो न अटो आहे, न 2 किलो चांवर आहे। ईद इलाइक़ा शॉपिंग कई अथव तव्हां? ॿारनि खे कंहिं लटा कपिड़ा वठी न अथव? कपिड़ा वाटर मिलिया, सही कोई बि ठाहिया पंहिंजे पैसे में कोन था वाटला जी जेके मिलिया। जी 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 बिल्कुलु। आहे तमामु हिकिड़ो मिसकिन आहे चाचो, जेतिरो बि थी सघे हिन मिसकिन जी अञा बि वधि में वधि मदद कंदा। जंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु, उहे हिन वीडियो खे वधि में वधि शेयर कनि। दोस्तो अॼु माशाल्लाह राति जो टाइम आहे। असीं पाण अॼु सॼो ॾींहुं हुयासीं सफ़रनि में हुयासीं, ऐं असांजो कमु त इहो ई आहे, असांखे इबादत लॻंदी आहे ग़रीबनि जी मदद करणु। सो अॼु असीं हींअर हिते जे पहुता आहियूं, सॼो ॾींहुं असीं हणी ऐं अलाह पाक जेको नेक बानो सकी इंसान हो, सऊदी अरब खां उन्हनि 15,000 मोकिलिया हुया। उन्हनि फितरो कढियो हुयो। अलाह पाक उन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत चवंदो। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। जिन वटि एहसासनि जा दरिया आहिनि, सो अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। अलाह पाक उन्हनि जी फैमिली खे ख़ैरु फरमाईंदो। असां अधे जे लाइ दुआ घुरायूं। उन्हनि जी 15,000 अमानत मां ही 5,000 ही चाचे खे ॾींदुमि। त चई सुभाणे ईद अथव बाबा, तव्हां पंहिंजो राशन वठिजो। सो अलाह बाक़ी अधु जी रहियल अमानत आहे जेके ॿिया काफ़ी ग़रीब आहिनि उन्हनि ताणी इहा पहुचाए बि। जी जी बाबा तव्हां दुआ कजोसि। जी बाबा जी जी। सो 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा बाबा? माशाल्लाह 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 माशाल्लाह। दोस्तो अञा बि जेको थी सघे चाचे जी वधि में वधि मदद कयो। जंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु, उहे हिन पोस्ट खे वधि में वधि शेयर कयो।